उडेरोलाल वा ख़बर ॾींदा हलो त ॻोठ अलावारा बारे जो जे रहवासियुनि ऐं शागिर्दनि डीओ तालीम मटियारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठ अलावारा बारे जो जे रहवासियुनि गुलाम मोहम्मद बारेजो, हाजी खान बारेजो, रहमतुल्लाह बारेजो ऐं ॿियनि मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डीओ इकबाल मेमन प्राइमरी स्कूल अलावारा बारेजो खे ताला लॻाराए छॾिया। इन मुज़ाहिरनि चयो त नए भर्तियुनि में ज़ुल्फ़कार मंगड़हार खे ॻोठ अलावारा बारेजो जे प्राइमरी स्कूल में मुक़ररु कयो वियो, जिते सिर्फ़ 3 ॾींहं ज़ुल्फ़कार मंगड़हार शागिर्दनि खे पढ़ायो ऐं इम्तिहान ॾियारियो। 3 ॾींहंनि खां पोइ डीओ इकबाल मेमन ज़ुल्फ़कार मंगड़हार खे असांजे स्कूल मां बदिली करे ॿिए स्कूल में मुक़ररु करे छॾियो, जंहिं करे असांजा मासूम ॿारड़ा तइलीम पढ़ण खां महरूम थी विया आहिनि। मुज़ाहिरनि वधीक चयो त असां स्कूल बंदि थियण जूं शिकायतूं डीसी मटियारी, एसी मटियारी, डायरेक्टर तालीम हैदराबाद, सेक्रेटरी तालीम सिंध तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि अमलदारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं ऐं रूबरू मिली स्कूल में मास्टर मुक़ररु करण लाइ चयो, पर अॼु ताईं स्कूल में मास्टर मुक़ररु न थी सघियो आहे। मुज़ाहिरनि तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि अमलदारनि खां घुर कई आहे त ॻोठ अलावारा बारेजो जे प्राइमरी स्कूल में मास्टर मुक़ररु करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।